अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में असां हिकु सिंपल लोगो ठाहिण सिखंदासीं जेको फोटोग्राफी जे लाइ अक्सर दोस्त इस्तेमालु कंदा आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे फोटोग्राफर काशिफ के उन खे हिकु लोगो घुरबल हो, सो मूं ठाहियो हिकिड़ो सिंपल मतिलबु पिक्सल में। उहो अॼु तव्हांखे ठाहिण सेखारींदुसि। कीअं ठहंदो इन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो। उमेदु आहे तव्हां सिखी वेंदो। सब खां पहिरीं पिक्सल ऐप खोलियो ऐं हिते हिन जो सभ खां पहिरीं कलर कारो करे छॾियो ऐं टेक्स्ट जेकी आहे उनखे डिलीट करे ॿीहर असां न्यू टेक्स्ट एड कंदासीं। टेक्स्ट ऐं हिते सिर्फ़ु लिखणो आहे काफ। ओके, सो काफ अची वियो। हाणे काफ जे लाइ हिकु फ़ॉन्ट चूंडींदासीं जेको तव्हांखे सही लॻे। मतिलबु काशिफ के लिखणो आहे, सो तव्हां ॾिसी वठो, सॼो कॉन्सेप्ट तव्हांखे सम्झ में अची वेंदो। ही काफ के मूं फ़ॉन्ट ॾिनो। हाणे इन ई काफ के असां कॉपी कंदासीं। पहिरीं हिनखे पंहिंजी सही पोजीशन ते रखूं ऐं बाद में हिनखे कंदासीं कॉपी। कॉपी कीअं थींदो आहे, सफ़ा सवलो तरीक़ो आहे। मथे कॉपी जे वटि क्लिक करे हिते तव्हां कॉपी जा ऑप्शन मिले थो त क्लिक कयो। सही, हाणे हिनखे बिल्कुलु उबतो कयो जंहिंसां हिन जो पोयों हिसो हासिलु करे सघूं। उबतो करे बिल्कुलु हेतिरो हेठि हेतिरो हेठि। सही आहे, ॿिए दफ़ा कॉपी करियो ऐं हिनखे मथे करे छॾियो। हाणे जेके ॿ तव्हां कॉपी कया आहिनि उन ॿिन्ही खे सिलेक्ट कयो ऐं हेठि क्लिक करे हिनखे ग्रुप ठाहियो, मार्ज करे छॾियो। मार्ज थी वियो त इहो बाक़ी अधु बतो आहे, ॿिया असां पाण ख़तमु थी वियो। हाणे इन ई अधु खे असां हिकिड़ी जॻह ते रखंदासीं ऐं हिनखे ॿीहर कॉपी कंदासीं। ऐं कॉपी करे हिनखे लिकाए, पर उनजो हेठियों हिसो जेको आहे सो असां हेठि गाइब करे छॾींदासीं, मथियों हिसो ज़ाहिर हुजे। हिनखे मार्ज कंदासीं। मार्ज करण सां हीअ अधु थी वियो। तव्हां ॾिसी सघो था हिनखे क्रॉप वग़ैरह करण जी ज़रूरत ई न आहे। बसि अञा बि हिन में कुझु मसइलो आहे, मतिलबु लकीर बीठी आहे, छो जो सही नमूने सां उहो कोन्ह थियो आहे, त हिनखे असां क्रॉप करे था वठूं। क्रॉप मामूली मथे, सही, त लकीर ख़तमु थी वई। हाणे हिनखे हिते रखंदासीं ऐं हेठि हिसे खे हिते रखंदासीं, पर हिननि खे विच में मार्ज कोन कंदासीं, छो त इन जे विच में असांखे फ़ासिलो रखणो आहे। ओके, हाणे हिनखे कॉपी कंदासीं ऐं कॉपी करण खां पोइ जीअं बिल्कुलु एक्यूरेट साइज़ अचे, उन करे असां इन जो ई हिसो खणंदासीं। सही, सो हिनखे असां रोटेट करे इन ई साइज़ में बीहारींदासीं, पर जीअं मतिलबु सही हिसाब सां मार्ज थी वञे, उन करे हिनखे ज़ूम करे बिल्कुलु पंहिंजी जॻह ते बीहारींदासीं। जीअं मिसाल तौरु अची वियो, बिल्कुलु बराबरी सां बीठो आहे, सो तव्हां ॾिसी सघो था त हीअ अधु ठही वियो। हाणे असांखे ॿीहर छा करिणो आहे, टेक्स्ट एड करिणो। हीअ त मुंहिंजे ख़्याल में सही थी वियो। टेक्स्ट एड करे हिते असां लिखंदासीं शिफ्ट शीन फे। ओके, छो जो काफ अची वियो, काफ जो अलिफ बाद में ॾींदासीं, शिफ्ट हिते लिखणो आहे। सो हिनखे को ख़ूबसूरत फ़ॉन्ट ॾींदासीं, इहो साॻियूं फ़ॉन्ट जीअं मतिलबु हिते सही ॾिसण में अचे। फ़ॉन्ट ॾियण खां पोइ हाणे असां छा कंदासीं, फ़ॉन्ट ॾियण खां पोइ जेको हीउ हिसो असां कॉपी करे आया आहियूं हिनखे मार्ज कंदासीं। सही, हिनखे सिलेक्ट कयो ऐं सिलेक्ट करण खां पोइ कॉपी करण खां पोइ हिनखे असां ॿीहर पहिरीं हिनखे क्रॉप करे ॾिसूं था, जेकॾहिं अधु मिली थो वञे त सही आहे। सो हीअ अधु थी वियो, ठीकु आहे। हाणे हिनखे असां उबतो रोटेट कंदासीं। ओके, हाणे जिते तव्हां सम्झी सघो त बहितरु रहंदो उते तव्हां हिनखे हिनखे ॿीहर मूं क्रॉप कयो आहे, टेक्स्ट खे घटाए वठंदासीं बाद में। सो हिनखे मूं पंहिंजे हिसाब सां हिते रखियो ऐं हितां हिनखे मतिलबु त टेढ़े नमूने सां कट ॾियो। सो हीउ टेढ़े नमूने वारो कट
छाजे लाइ हूंदो आहे कैमरा में मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे, पर ॾींदा आहिनि दोस्त, उन करे मूं ॾिनो। ऐं उन खां पोइ हाणे तव्हां चओ स्टिकर में, ऐं हितां हिकिड़ो सर्कल वारो स्टिकर चूंडियो ऐं उनजो कलर साओ चूंडियो। सही। सो ये रेक्टेंगल बि तव्हां चूंडे सघो था, पर मुंहिंजे ख़्याल में सर्कल सही रहंदो। ऐं इनखे हिन जॻह ते रखो, बिल्कुलु फे जे मथां। सही, सिंपल। ऐं हाणे तव्हांखे अंदरि टेक्स्ट ॾियणी आहे, सिर्फ़ु के लिखणो आहे ऐं के खे तव्हांखे करिणो आहे थोरो वॾो हिते। ऐं हाणे हिन के खे असां को फ़ॉन्ट ॾियूं, पर कहिड़ो फ़ॉन्ट ॾींदासीं? बहितर रहंदो को सन्हो फ़ॉन्ट ॾिजे, जेको तव्हां सम्झी सघो त बहितर आहे, उहो बहितर रहंदो। गोलाई वारो को हुजे हा त वधीक बहितर लॻे हा, छो त कैप्चर वारो लुक ॾींदो खे। हाणे हिनखे असां कंदासीं कापी, ऐं 2 के ॿाहिरि रखंदासीं, 4 के जेको कापी कंदासीं हुनखे हेठि मोकिले छॾींदासीं। ऐं हाणे ॿिनि खे असां कंदासीं मार्च पाण में, 3 खे छॾे ॾींदासीं जेको पियो आहे, छो त हुनखे असां कंदासीं रोटेट, उन करे असां हुनखे मार्च कयो। हाणे जेको हिकिड़ो आहे हुनखे उबतो कंदासीं। सही, ओके। ये अचीव। हाणे हिन ॿिन्ही खे मार्ज कयो। मार्ज करे हीअ जेको असां विच में हिकु मतिलबु त गोल सर्कल ठाहियो, उनजे विच में रखो, लेंस वांगुरु नज़र ईंदो। सही। सो हीअ त ठही वियो। हाणे छा करणु घुरिजे? मुंहिंजे ख़्याल में जो मुकमल तयारु आहे। मथे सिर्फ़ु अखि रखण वारो जेको गोल दाइरो हूंदो आहे उहो ठाहिणो पवंदो। हुनखे छा चवंदा आहिनि यार कैमरा में? लेंस कोन, बल्कि हिन सॼे खे मार्ज करे छॾियो हिकिड़े लेयर में। सो ही हिकु स्मार्ट लेयर, स्मार्ट ऑब्जेक्ट थी चुको आहे। हाणे असां ॿीहर हिनखे थोरो मतिलबु त हिन जो शायदि रेडी रखंदासीं। हाणे असां ॿीहर हिन में हिकिड़ो रेक्टेंगल न, बल्कि हिन में ठीकु आहे, हीअ ते हिकिड़ो बटन ठहियो। ओके, बटन हिन में असां ऐड कयो। ऐं अञा हिन में कहिड़ी शइ घुरिबल आहे जेका हिन में तव्हांजी नज़र में ऐड करणु घुरिजे? हिकिड़ो असां सर्कल ऐड कंदासीं जेको ते विच ते ईंदो, ऐं हिन जो कलर ॾींदासीं साओ। सही। सो साए कलर जो आउटलाइन हिनखे बिल्कुलु न आहे ॾियणी, थोरो हिनखे ब्लर करे छॾियूं जीअं सम्झ में अचे त इहो हिनजो पंहिंजो हिसो आहे, ॿियो को हुन में एड थियल न आहे। ओके। सो इहो करण खां पोइ असां टिनी खे मार्ज कंदासीं हिकिड़े लेयर में। हीअ स्मार्ट लेयर थी वियो। ऐं हाणे इन मज़ा साओ कलर ख़तमु कंदासीं त हिन में बिल्कुलु होल थी वेंदो। होल सम्झो था न सिंधी में छा चइबो आहे हुनखे? ओके। सो हीअ थी वियो। हीअ थी वियो तव्हांजो लोगो तयारु, जंहिंमें लिखियलु आहे काशिफ़ के। काशिफ़ माना पूरी कैमरा जे अंदरि, के हुनजे लेंस में। सही। सो इन तरह तव्हां लोगो ठाहे सघो था पिक्सल लैब में, पर आइडियाज़ यूनिक हुजनि। मतिलबु जेकॾहिं तव्हांजो नालो महबूब आहे, तव्हां काशिफ़ जे नाले वारो के वारो लोगो ठाहींदो त कोन ठहंदो न? तव्हां उन हिसाब सां पंहिंजो दिमाग़ु लॻाए लोगो ठाहे सघो था। हिन जो असां बैकग्राउंड कंदासीं ट्रांसपेरेंट, ऐं हिनखे असां कंहिंखे बि यूज़ करे सघूं। हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक को बि सुवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो, लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मामला तव्हां सां अॻी वीडियो में तेसीं ताईं इजाज़त। हाफ़िज़, बाय।